हिंदू धर्म हुजे, बुद्ध धर्म हुजे, यहूदियत हुजे, ईसाईयत हुजे, मुस्लमान हुजनि या अलाए खोड़ सारा केतिरा ॿिया बि दीन आहिनि, उहे सभु जो सभु ख़ुदा जा दीन आहिनि। असां इन अक़ीदे जा पोइ लॻूं। हूअं बि इस्लाम में जबुर ऐं ॾाढ कोन्हे को कंहिं बि क़िस्म सां, त को जबुर ऐं ॾाढ या तलवार जे ज़ोर ते को इस्लाम पकड़ियो हुजे। रसूल ख़ुदा जे दौर में बि रवैयनि जे ज़रिए इस्लाम पकड़ियो आहे। डंडे जे ज़ोर ते इस्लाम, तरार जे ज़ोर ते माण्हुनि खे इस्लाम रसूल ख़ुदा बि कोन क़बूल करायो। रसूल ख़ुदा जे रवैयनि मां माण्हू ॾिसी करे माण्हू मुतासिर थिया, मुस्लमान थिया। अहिड़ी तरह तव्हांजे रवैयनि मां, दीन जे कंहिं बि ख़ूबी मां मुतासिर थी करे कोई बि शहर जे कॾहिं मज़हब तब्दील करे थो, उनजो आइनी अख़्तियार आहे, उहो करे सघे थो। उन सां कंहिं बि माण्हू खे एतिराज़ु कोन्हे। ऐं हिंदू बि कोन कंदा आहिनि। जीअं मां तव्हांखे ठेड़ी वारो मिसाल ॾिनो त भुजे महिल बि दीन तब्दील कयो मुस्लमान जो, त कंहिं बि हिंदू आवेला कोन कयो, छो जो उहो शऊरी फ़ैसिलो आहे। जीअं न्याणियुनि वारो जेको मामिलो आहे उहो शऊरी फ़ैसिलो न आहे, उहो लाशऊरी ऐं माना ॾाढे जबुर वारो फ़ैसिलो आहे, जेको कुझु ताक़तवर धुरियूं इहो सॼो मामला सिंध जे अंदरि वधाइनि पियूं। इन जे पोइ वॾे में वॾो इहे हथु कढंदा आहिनि त जीअं हिंदू हितां लॾे वञनि, पंहिंजी धरती छॾे वञनि, त हिते जीअं जेको आहे उहो मज़हबी जुनूनियत पकड़े सघिजे। पर यादि रखो, जंहिं मज़हबी जुनूनियत खे अवां हथी ॾियो था, साईं जीम सैद विवाना कॉन्फ्रेंस में वाज़े चयो त जंहिं मज़हबी जुनूनियत ऐं जंहिं खे तव्हां हथी ॾियो था, अॼु अमी यूरोपियन कंट्रीज़ खे, रूस खे त साड़ियो था, पर सुभाणे इहा मज़हबी इंतापस अवां जा घर गिड़काईंदी। अॼु उहे नतीजा आहिनि जो सेवण जी कलंदर जी दरगाह ऐं मज़हबी जुनून जे वर चढ़ी धमाका थिया, हाजन शाह माड़ी वारे जी दरगाह मज़हबी जुनून जे वर चढ़ी धमाका थिया, जैकमाबाद ऐं शिकारपुर जे इमाम बारगाह ते बम धमाका थिया, क़ाइम खानी जेके आहिनि आगा खानी कम्यूनिटी जा माण्हू उन्हनि जे बसुनि ते हमला थिया। इहे सभु जो सभु जेको क़त्लो गारत इंसान जो क़त्लेआम थिए थो, उहो अवां जे मज़हबी जुनूनियत जे करे थिए थो।